भरिया सिटी भरसा गोठ दरिया खान जलबाणी वासी समें गोठान अब्दुल समी खासकेली, सदाम खासकेली, याकूब जलबाणी, मसमात बशीरा खासकेली, मसमात जाहिदा खासकेली जो औरतन ऐं मासूम ॿारनि सां गॾु घर में बरसाती पाणी नेकाल न थियण खिलाफ़ भरिया लिंक रोड ते सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो 3 कलाकनि ताईं धरणो हणी वेही रहिया आहिनि। धरणे सबबि ॿिन्ही पासनि खां ट्रैफ़िक मुकमल तौर बंदि थी वई। सवे गाॾियुनि जी लाइनूं लॻी वयूं आहिनि। इन मौक़े ते इन ॿुधायो त बरसात खे गुज़िरियल 4 महीना थी विया आहिनि, पर मथां खां ज़री ज़मीन में बि बीठल बरसाती पाणी छोड़ कयो वञे पियो, जंहिं सबबि हू पाणी असांजे घरनि में दाख़िल थी वियो। असांजा 50 खां मथे घर में 4 खां 5 फुट पाणी बीठल आहे। घरनि अंदरि पाणी अचण सबबि असांजा घर किरी पट पइजी विया आहिनि। असांजो खाद खोराक समेत अल तल ॿुॾी वियो आहे, जंहिं बाद दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहियूं। हिन वधीक चयो त असां बार बार इंतज़ामिया खे अपील कई आहे त असांजे घरनि मां बीठल पाणी कढराए ॾिनो वञे, पर ज़िले तोड़े तालका इंतज़ामिया कन अटाला करे रहिया आहिनि ऐं असांखे ज़बरदस्ती ॿोड़ियो पियो वञे। हिन सिंध तोड़े ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर सरकारी ढोरा खोलराए सरकारी डिस्पोज़ल हलाए वञनि त जीअं असांजे घरनि मां पाणी नेकाल थी सघे। जॾहिं त धरणे जे 3 कलाकनि बाद यूसी दरिया खान जलबाणी जे वाइस चेयरमैन डॉक्टर ज़ुल्फ़कार जलबाणी मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं करे 24 कलाकनि में पाणी कढाइण जी ख़ातिरी बाद धरणो ख़त्म कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।